नाज़रीन असां अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं त सुप्रीम कोर्ट सिंध में ग्रीन बेल्ट बहाल करण ऐं सरकारी ज़मीन तां जल्द कब्ज़ा ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर है अवांखे ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट सिंध में ग्रीन बेल्ट बहाल करण ऐं सरकारी ज़मीनुनि तां जल्द कब्ज़ा ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सूबे अंदरि आपाशी ऐं ॿेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा छॾाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट ॿेले खाते जी ज़मीनुनि ते ॿीहर वण पोखण, रांदियुनि जे मैदाननि ऐं पॉस तां बि कब्ज़ा ख़त्म कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर आहे अवांखे अपडेट कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट सिंध में ग्रीन बेल्ट बहाल करण ऐं सरकारी ज़मीनुनि तां जल्द कब्ज़ा ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ कराची जे रिपोर्टर मेहताब शेर खां। जी मेहताब, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ॿुधायो त सुप्रीम कोर्ट सिंध में ग्रीन बेल्ट खे बहाल करण ऐं सरकारी ज़मीन तां जल्द कब्ज़ा ख़त्म करण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि। सूबे अंदरि आपाशी खातो ऐं ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा छॾाइण जा बि हुकुम जारी करे छॾिया आहिनि। सुप्रीम कोर्ट पारां ॿेले खाते जी ज़मीनुनि ते ॿीहर वण पोखण ऐं रांदियुनि जे मैदाननि ऐं पार्क छॾिया आहिनि। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान सीनियर मेंबर्स बोर्ड ऑफ रेवेन्यू काज़ी शाहिद परवेज़ तरफ़ां सरकारी ज़मीन जे रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करण बाबति बि रिपोर्ट पेश करे छॾी आहे। अदालत पारां रिपोर्ट खे बि रिकॉर्ड जो हिसो बणाइण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि। जी वॾी महिरबानी मेहताब शेर तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।